बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों मां हिकिड़ो नंढो आर्टिस्ट इमदाद अली ज़ंगेजो अर्ज़ात कल्चर डिपार्टमेंट हुकूमत सिंध ऐं आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे गॾियल सहकार सां वेलेंटाइन डे ते यानी 14 फरवरी 2026 छंछरु ॾींहुं शाम जो 8 PM ते मज़ाहिया कॉमेडी पर इस्लाही स्टेज ड्रामो पेश कयो वेंदो समाज, जंहिंजो राइटर ऐं नाचीज़ इमदाद अली ज़ंगेजो ऐं उनजो डायरेक्टर आहे इम्तियाज़ कीरियो ऐं निगरान डायरेक्टर आहे उस्ताद सनाउल्लाह भट्टी। ऐं उनखां अलावा असांजे नवाबशाह शहर जा बहितरीनु आर्टिस्ट परफॉर्म कंदा। लेजेंड अदाकार मंसूर बलोच साहिब जो साहिबज़ादो गुल मंसूर जेको उनखे लीड करे रहियो आहे, ऐं किश्वर जबीन सिंधी मीडिया जी नाले वारी अदाकारा जेका उनजी हीरोइन आहे। उनखां अलावा नवाबशाह जा सीनियर तोड़े जूनियर आर्टिस्ट जंहिंमें उस्ताद रहीम अंसारी, AB ओठो, इम्तियाज़ कलोड़ो ऐं सनाउल्लाह मस्तोई, मंठार चना, ॿिया खोड़ सारा आर्टिस्ट परफॉर्म कंदा। दोस्तों असां बि ईंदासीं, अचणु न विसारींदव, यादि रखना छंछरु ॾींहुं 14 फरवरी मोहबतुनि जे आलमी ॾींहं ते HM ख़ाजा ऑडिटोरियम हॉल नवाबशाह में। अस्सलाम वालेकुम सभिनी सिंध वासियुनि खे आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान शहीद बेनज़ीराबाद जे तरफ़ां पहिरियां अस्सलाम वालेकुम। उनखां पोइ असीं हिकु इस्लाही मज़ाहिया ड्रामो समाज जे नाले सां पेश करे रहिया आहियूं, जंहिंमें असांजो तमामु प्यारो समाजड़ो ऐं सुहिणो असांजे मरहूम उन सिंध जे विरसे जो फर्ज़ंद मंसूर बलोच साहब जो फर्ज़ंद गुल मंसूर बलोच हिन में लीड कैरेक्टर करे पियो। उनजे लाइ ही 14 फरवरी ते वेलेंटाइन डे ते HM ख़्वाजा ऑडिटोरियम हॉल नवाबशाह में थिए थो। सॼी संगत खे, सिंध जे तमामु दोस्तनि खे, ख़ासि करे नवाबशाह जे दोस्तनि खे जेके पहुची सघनि उहे पहुचनि ऐं हिन ड्रामे खे ॾिसी कामयाबु कनि। महिरबानी। अल्लाह बख़्श AB ओठो नवाबशाह। मां आहियां तव्हांजो पंहिंजो अदाकार मंठार अली चना। असांजे नवाबशाह शहीद बेनज़ीराबाद वेलेंटाइन डे जे ॾींहं ते 14 तारीख़ छंछर जी राति सिंधी इस्लाही ड्रामो समाज थी रहियो आहे, जंहिंमें असांजे नवाबशाह जा बहितरीनु अदाकार गुल मंसूर बलोच साहब ऐं इम्तियाज़ कलोड़ो साहब, मंठार अली चन्ना, इमदाद ज़ंगेजो, सनाउल्लाह मस्तोई, अल्लाह बख़्श ओठो साहब ऐं असलम शाह साहब, तमामु बहितरीन खां बहितरीन अदाकार कमु करे रहिया आहिनि। उन में रहीम अंसारी साहबु आहे जेको तमामु बहितरीनु ड्रामो थी रहियो आहे समाज, जेको नवाबशाह जो असांजो सुठो राइटर जेको उभरंदड़ राइटर आहे इमदाद ज़ंगेजो साहबु, जंहिंजी कहाणी आहे तमामु, जेको मूंसां गॾु बि हींअर वेठो आहे, जंहिंजी कहाणी आहे समाज, तमामु सुठी कहाणी आहे। तो मां पंहिंजे नवाबशाह जे रहवासियुनि खे, दोस्तनि खे अर्ज़ु थो कयां त 14 तारीख़ छंछर जी राति HM ख़्वाजा ऑडिटोरियम हॉल में अचणु न विसारींदा ऐं नवाबशाह जे बहितरीनु अदाकारनि जी सुठी अदाकारी ॾिसंदा। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो नंढड़ो भाउ इम्तियाज़ कलोड़ो। अर्ज़ु इहो त असां पेश करे रहिया आहियूं आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान शहीद बेनज़ीराबाद जे तरफ़ां हिकु मज़ाहिया इस्लाही स्टेज नाटक समाज, जंहिंजा राइटर आहिनि इमदाद ज़ंगेजो ऐं डायरेक्शन आहे सनाउल्लाह भट्टी ऐं इम्तियाज़ कीरियो जी। ऐं हुन में मूंखे बि हिकिड़ो नंढड़ो किरदारु मिलियल आहे, इनशाला तव्हां ॾिसंदव। मां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त अचो, वधि खां वधि शरीक थियो। हिन ड्रामे जे अचण जी का बि फीस न आहे, एंट्री फ्री आहे, का फीस न आहे, अचणु न विसारिजो। ऑडिटोरियम HM ख़्वाजा ऑडिटोरियम नवाबशाह में छंछर जे ॾींहुं आचर जी राति 8 बजे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, नवाबशाह वासियो कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? जीअं त दोस्तों मां तव्हांजो प्यारो भाउ सनाउल्लाह मस्तोई। दोस्तों असांजे नवाबशाह शहर में हिकु बहितरीनु स्टेज नाटक पेश कयो वेंदो, जंहिंजी डेट आहे 14 फरवरी शाम जो 7 वॻे छंछर जो ॾींहुं। त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो रहां त असांजो प्यारो जेको दोस्त आहे, असांजो सीनियर आर्टिस्ट आहे, हींअर त फिल्म में ड्रामे में असांजे में हीरो आहे, पर हूअं बि हीरो आहे।
साईं गुलमंसूर साहब जेको असांजी हींअर रिकॉर्डिंग जी कवरेज बि करे रहियो आहे, साईं जन जूं महिरबानियूं, ऐं असांजो प्यारो दोस्त इम्तियाज़ कीरियो साहब असांजो डायरेक्टर, ऐं को डायरेक्टर असांजो सनाउल्ला भट्टी साहब, साईं इम्तियाज़ कलोड़ो साहब, साईं मंठार चन्ना, इमदाद ज़ंगेरियो साहब, उस्ताद अला बख्श ओठो साहब, साईं असलम शाद साहब, ऐं साईं रहीम अंसारी, ऐं ॿिया खोड़ सारा नवाबशाह जा फ़नकार पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा। सिर्फ़ु 14 फेबरवरी ते अचिजो ज़रूरु पंहिंजी फैमिली सां गॾु, तव्हां बि अचिजो, ऐं हिन जी का बि एंट्री जी टिकट न आहे, बिल्कुलु फ्री प्रोग्राम आहे। तव्हां बि अचिजो, असां बि हूंदासीं ऐं असांजा प्यारा बि हूंदा।